नाज़रीन, IBA सखर जे इंतजाम हेठि हलंदड़ गवर्नमेंट हाई स्कूल करोंडी में उस्तादनि खे अज़मत खे भेटा पेश करण लाइ तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें शागिर्दनि टेबलोज़ पेश करे उस्तादनि खे सलाम पेश कयो। उन हवाले सां ॾिसूं था अली हबीब रतड़ जी रिपोर्ट। IBA यूनिवर्सिटी सखर के इंतजाम हेठि हलंदड़ गवर्नमेंट हाई स्कूल करोंडी में उस्तादनि की अज़मत के भेटा पेश करण लाइ उस्तादनि जो ॾियारो मल्हायो वियो। प्रोग्राम में IBA कम्युनिटी कॉलेज के डायरेक्टर नूर हसन शर, TO सेकेंडरी मुनीर अहमद राजपर और गस्टा फैज़गंज के सदर लियाकत अली खासकेली मेहमान खास तौर शिरकत कई। प्रोग्राम में उस्तादनि की अज़मत के भेटा पेश करण लाइ शागिर्दनि पारां टेबलोज़ पेश कया विया। उन मौके ते शागिर्दनि ऐं उस्तादनि आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त गुमनामी के अंधेरे में था उसने एक पहचान बना दिया। गुमनामी के अंधेरे में था उसने एक पहचान बना दिया। दुनिया के गम से मुझे उसने अनजान बना दिया। दुनिया के गम से मुझे उसने अनजान बना दिया। उसकी ऐसी मेहरबानी हुई कि उस्ताद जी ने मुझे एक अच्छा इंसान बना दिया। पंहिंजे स्कूल में इहो ॾियारो मल्हाईंदा आहियूं ऐं उस्ताद ही उहा हस्ती आहे जेका बादशाह त न हूंदी आहे पर असांखे बादशाह बणाए छॾींदी आहे ऐं उस्ताद ही असांखे ज़मीन मां अर्श ताईं पहुचाए थी। आई सल्यूट माई टीचर्स। मुझे असांजा उस्ताद जेके आहिनि तमामु असां ते महिनत कंदा आहिनि घणी ऐं असांखे कंहिं मंज़िल ते पहुचाइण जी कोशिशि में हूंदा आहिनि। उस्तादनि जे लाइ ही मुंहिंजे तरफ़ां शाइर उस्ताद उन्हनि जूं चमाटूं अञा यादि आहिनि। अखियूं खोल ए क़ौम ही उस्ताद आहिनि। हिननि जे हक़नि जो त हिसाब ई न आहे। सुठी क़ौम सुरे जा हू शाद आहिनि। उस्ताद हिकु अनमोल शइ आहे जेको हिकु खोटे सिके खे उन क़ाबिल था बणाइनि जो हू अनमोल बणिजी थो वञे। हैप्पी टीचर्स डे। ऐं असांखे ॾाढी ख़ुशी आहे त असांजे उस्ताद असांखे महिनत सां पढ़ाईंदा। उहे उस्ताद ई आहिनि जेके असां ज़मीन खां आसमान ताईं पहुचाइनि था ऐं मां उन्हनि खे सलामबाद पेश कंदसि। अॼु पूरी दुनिया में उस्तादनि जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे, जीअं त असां वरी पंहिंजे उस्तादनि खे आलमी ॾींहं जूं मुबारकूं ॾियूं था, जीअं त हैप्पी टीचर्स डे। अॼु गवर्नमेंट हाई स्कूल करोंडी मैनेज बाय सखर IBA यूनिवर्सिटी में उस्तादनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वियो। उस्तादनि खे भेटा पेश कई वई। मां उस्तादनि लाइ इहो चवंदुसि, जेकॾहिं को शागिर्द उस्ताद जी मार बर्दाश्त नथो करे त उनखे ज़माने जी मार, ज़माने जूं चपाटूं, ज़माने जा धिका जेके आहिनि से बर्दाश्त करणा पवंदा। उनजे करे समूरे शागिर्दनि खे घुरिजे त उस्तादनि जी इज़त कनि। ऐं मां सलाम पेश कयां थो पंहिंजनि उस्तादनि खे जिन असांखे पढ़ायो ऐं हिन मंज़िल ते पुॼायो आहे। उस्ताद पैगम्बरी पेशे सां वाबस्ता आहे, छो त पाण सगोरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि अल्लाह ताला हिन दुनिया ते उस्ताद करे मोकिलियो ऐं असां बि उन पैगम्बरी पेशे सां वाबस्ता आहियूं। ऐं असां उस्ताद नालो ई हिकु शऊर जो आहे त जेको असां ॿारनि में शऊर पैदा करे थो, जेको जहालत जी ऊंदाही खे ख़तमु करे हिकिड़ो दीप जेको आहे रोशन करे थो, त जीअं ॿार असांजो संवरजी हिकिड़ो बहितर मुस्तक़बिल जो ठही सघे। उनखे उथणु वेहणु, उनजो ॻाल्हाइणु ॿोल्हाइणु, दुनिया में रहण जा तौर तरीक़ा, इहो उस्ताद ई आहे जेको सेखारे थो। ऐं उस्ताद खे बि घुरिजे त पंहिंजे इन पेशे सां सचाई ॾेखारे ऐं शागिर्द खे पंहिंजी औलाद वांगुरु ॾिसे ऐं ईमानदारी सां ड्यूटी करे, त इहो ई जेको आहे सो पैगम्बरी पेशो आहे। हक़ीक़त आहे त जेको शागिर्द उस्ताद जूं सख़्तियूं बर्दाश्त न कंदो उनखे ज़माने जूं सख़्तियूं बर्दाश्त करणियूं पवंदियूं आहिनि। कैमरामैन अली शनावर सां अली हबीब रतड़, आवाज़ न्यूज़, करोंडी।